अड़े किए तू ते अञा छा पियो करी? तुंहिंजो त टाइम रात 12 बजे खत्म थी चुको हो। हाणे त मुझो टाइम आहे, यानी 2022 जो। सरदार मोहतरम जनाब 2022। हल निकरण जी कर पुट, हल हल। टाइम त हिकु ॾींहुं सभिनि जो पूरो थींदो, पोइ इंसान हुजे, पखी हुजे या वण हुजनि, साल हुजनि या ॾींहं हुजनि, हिकु ॾींहुं सभु ख़त्म थी वेंदा। पर तूं इहो ॿुधाए, तूं एॾो ख़ुशि नज़र छो पियो अची? हा ख़ुशि त थींदुसि न बाबा। हिन दुनिया वारनि, हिन पाकिस्तान वारनि मुंहिंजो इस्तक़बाल ईअं कयो ॼण को अलाए छा हुजां। झूमरियूं पातियूं अथनि, हार पाराया अथनि, सेल्फियूं, वीडियो ऐं मिठाइयूं विरायूं अथनि। एॾी वॾी इज़त मुंहिंजी। आउं त ख़ुशि थी पियो आहियां, नचंदुसि बि ॻाईंदुसि बि। को त चवे पियो सत बिस्मिल्लाह कयां, किर सां पिरी पुगा, ख़ुशी जा धुल वगा दर ते। चङो चङो, हाणे निकिर तां। ही राज, ही बाग, ये दुनिया मुंहिंजी आहे। सरदार 22 खान जी, हलो। इस्तक़बाल त मुंहिंजो बि ईअं कयो, दुल्हन शेनानिन मिठाइनि ऐं दुआउनि सां। पर सिर्फ़ उहा राति जॾहिं सुबुह थियो, मुंहिंजी बेइज़ती स्टार्ट। छो जो उन्हनि खे फेसबुक, इंस्टाग्राम ऐं व्हाट्सएप लाइ स्टेटस ते खपिया, जेका हुन लॻाए माण्हुनि खे ॾेखारियो त असां वॾो आधार वाह कयो आहे। पर अहिड़ो कुझु न हूंदो आहे। पर तुंहिंजा अहिड़ा हाल कीअं कया आहिनि? तूं छा लाइ ईअं वेठो आहीं? या मूं तां सड़ी थो, तुंहिंजो इस्तक़बाल कोन थियो? हल तूं छॾ हिननि ॻाल्हियुनि खे। लॻे थो त 2022 बि असां लाइ निभागो निकितो। ऐं इहे मिठाई वारा पैसा पाणीअ में विया बा, जेके बाबा या राति चोरी करे मिठाई वरिती में बा। ॾिठई स्टैंड पाण मथे कोन कई, निभागो वरी तोखे चई। इहो तो जे मुंहिंजे लाइ राति ॾाढियूं झुमरियूं बि पातियूं, हाणे वरी मूंखे तो निभागो चवे मूंखे। माने इहो ई हो न यार, ॻाल्हि त तूं सची थो करी। बसि छा था करे सघूं? अलाह साईं ने इंसान जी सोच खे चेंज कंदो। तूं हथ खण, दुआ कर अलाह साईं खां। अलाह साईं परवरदिगार 2022 जो साल हिन दुनिया ऐं पाकिस्तान लाइ तरक़ी जो साल थिए। आमीन। मुसलमान लाइ इस्लामिक साल थिए। आमीन। अलाह साईं हिन साल में महंगाई ख़त्म कर। आमीन आमीन।